नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़ में ख़बर ॾींदा हलूं त लाड़ जो नाले वारो अदीब ऐं शाइर लतीफ़ जो पारखो फ़क़ीर नाथो लुंड हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। हिक तेज़ बपा तूफ़ान घुलियो, बुलबुल सां मिली मुर्की न सझो, हित शाख किरे पई शाख मथां शबनम जो तदारक केर करे। लाखा लख ॾींहं घाड़ी रे कीअं घारियई, मथां वसी मींहं वाटूं वलनि चाहियूं। हा पढ़नि मल्क मुदामी उन मथे सलवात रोज़, तिर न तोशो ॼाण अमलनि खे अलाह जो सुहाबोज। न नफ़ो नफ़लनि नमाज़नि की न थिए रोज़नि मां रोज़। शेखाणी ते शाह जूं आहिनि ओतागूं, जंहिंजा चढ़नि शेर शिकार ते कनि ॿेलाई ॿहकूं। रूमियूं दुबियूं लारियूं जोहरदार झड़कियूं, डफा डफेरनि हथ में कखड़ कनि कहकूं। एॾी फ़र्क़ फ़क़ीर चवे ॾिसी ॾेह पवनि ॾहकूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।